दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमिर बाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी गुज़री। फरियादी धुर उमिर बाब चांडियो ऐं परवेज़ चांडियो पंहिंजे वकील समेत अदालत पहुता। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया। केस में जवाबदार तौर नामज़द सरदार अहमद चांडियो, बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार बि अदालत में पेश थिया। जवाबदारनि जा बयान रिकॉर्ड कया विया। ईंदड़ ॿुधणी 22 अगस्त ताईं मुलतवी कई वई आहे। बुरहान खान जा 2 डिफेंस गवाह बि अदालत पेश थींदा, जेके MPAs ॿुधाया पिया वञनि। केस में ताख़ीर सबबि मुतासिर धुर खे नुक़सान थींदो आहे, मगर पोइ बि पुरउमीद आहियूं त इंसाफ़ कयो वेंदो। उमिर बाब जवाबदारनि जा बयान रिकॉर्ड कया विया आहिनि, जंहिं बाद ॿुधणियूं शेड्यूल कयूं वेंदियूं। बेगुनाह आहियूं, इंसाफ़ थींदो। सरदार खान चांडियो अॼु जे ऑनरेबल कोर्ट में मौजूदु आहियूं ऐं स्टेटमेंट ऑफ एक्यूज़ जेके जवाबदार हुया उन्हनि जूं जेको स्टेटमेंट्स रिकॉर्ड थियूं आहिनि ऐं जेका नेक्स्ट केस जी हेयरिंग रखी वई आहे 22 तारीख़, उनजे लाइ जेके डिफेंस विटनेसिस आहिनि बुरहान चांडियो जा, उहे अचणा आहिनि। 2 कोई MPAs जा नाला ॾिना विया आहिनि जेके एज़ अ गवाह तौर हू पेश कंदा। सो केस परसू कयूं था पिया, हिमत हौसले सां गॾु बीठा आहियूं ऐं इनशाला पुरउमीद आहियूं त अदालतूं इंसाफ़ कंदियूं। यकीनन डिले त थियो आहे ऐं डिले सां जेको सभ खां वधीक नुक़सानु थींदो आहे, सफ़र उहा ई दूरि कंदी आहे जिन जो नुक़सानु थियल आहे। सो पोइ बि असांखे उमेद आहे त इनशाला असां इंसाफ़ वठी रहंदासीं। पंहिंजी जिदोजहद ते यकीन रखूं था, पंहिंजे हौसले ते यकीन रखूं था ऐं ख़ासि करे सिंध जे नौजवाननि खे इहो पैगाम ॾियणु चाहींदमि त पंहिंजी जेको आहे सो हिमत हौसले सां गॾु सोशल मीडिया जेका आहे असांजे लाइ हिकिड़ो वॾो मोर्चो आहे, असांजे लाइ हिकिड़ो वॾो हथियार आहे। उनखे मज़बूती सां पकड़ियो ऐं इन्हनि ज़ालिमनि खे गिचीअ खां वठी सघो था। अगरि तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ मुस्तक़िल जिदोजहद कंदव, मुसलसल जिदोजहद कंदव, त इनशाला उहो ॾींहुं परे न आहे त हिननि खे असां फांसी जे फंदे ते ॾिसंदासीं। 22 तारीख़ मिली आहे कमिंग जेका आहे। बिल्कुलु यकीनन कोर्ट जी तरफ़ खां इहे डायरेक्शंस ॾिना विया आहिनि त नेक्स्ट हेयरिंग ते जेको आहे विद कंसेंट असां शेड्यूल फ्रेम कंदासीं, जंहिंमें असां डे बाय डे केस हलाए ऐं जल्द जल्द फ़ैसिलो ॾींदासीं। सो पुरउमीद आहियूं इनशाला फ़ैसिलो ईंदो ऐं यकीनन मज़लूमनि जे हक़ में ईंदो। अॼु हुननि 2 जवाबदारनि जा बयान रिटन में वरितमि। इहो थियो 22 तारीख़ अॼु मिली आहे, वरी डे बाय डे हलंदी इंशाअल्लाह ताला। रोज़ तारीख़ हूंदी, जेका बि ॾींहुं शेड्यूल ॾींदा। हा बिल्कुलु।